मानू पांजन ॾे छो नथी वञणु चाहे? चाचा हू मूंखे जीअरो कोन छॾींदा, मां ओॾां कोन वेंदसि। बाबा तोखे वापसि वञणो पवंदो। भाई साहब, राणी त वापसि वेंदी, पर मूंखे उहा ज़मानत केरु ॾींदो कि हिनखे क़त्ल न कंदा? त बाबा मां ज़ामिन आहियां, मां। सोचे वठ हाजी साहब, तूं इज़तदार माण्हू आहीं। जेकॾहिं राणीअ जे वार खे बि तओ आयो न, मां बम्बट खे पायूं ॾेई छॾींदुसि हाजी साहब। वरी बि हिकु दफ़ो सोच, छो त तूं इज़तदार माण्हू आहीं। मूंखे राणीअ जे सोटनि ते को बि एतबार कोन्हे। हू क़ुरान ई अथई, क़ुरान खणी बि फिरी वेंदा अथई। ईअं न जो हिन मासूम खे नुक़सान पहुचाइनि। तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां मुंहिंजी इज़त कयो था। मां बि तव्हां सां गॾु आहियां।